जी सिंध हुकूमत पारां रमज़ान शरीफ़ महीने में लॉकडाउन दौरान समोसा पकोड़ा ऐं जलेबी आर्डर ज़रिए ऑनलाइन ज़रिए घरनि ताणी पहुचाइण जो ऐलान कयो आहे। उन सिलसिले में असीं पकोड़नि समोसनि ऐं जलेबी वारनि खां पुछंदासीं त आया ऑनलाइन आर्डरनि ज़रिए हू माण्हुनि जे घरनि ताणी जलेबी पकोड़ा ऐं समोसा पहुचाए सघनि था। पार्सल शइ हले पई थी कलियनि में, ठीकु आहे, जेको माण्हू अचे थो असां उन कली में ॾियूं था, घर में रोज़ो छोड़े पिए थो। हिते कंहिंखे बि हलो न आहे खाइण जो, न को ग्राहक को वेठो आहे, कंहिंखे बि न आहे। न हुकूमत चए थी त ऑनलाइन आर्डर ज़रिए माना घरनि ताणी पहुचाए वेंदा। ऑनलाइन चए थी हुकूमत, उहा वञूं था असां ऑनलाइन ॾियूं पिया था न कली में। ऑनलाइन हा ऑनलाइन कली में ॾियूं पिया था, असां पाण सही जी कोन ॾेई ईंदा, इन को नौकर असां हाणे ॾेई वेंदा होॾे हुकूमत पंहिंजो पाण ॾेई था अचूं। असां माण्हू अचंदा उन ग्राहकनि खे ॾियूं था पैसा, ॾिना शइ खणनि था वञनि। सिंध हुकूमत जे पंहिंजे ऐलान ते अमल कराए त तव्हां घरनि ताणी पहुचाए सघो था समोसा, केरु आर्डर ॾिए तव्हांखे त घरनि ताणी पहुचाए सघो था। एतिरा हाणे हुकूमत वांदा त कोन, हुकूमत ॿियूं बि शयूं कुझु करे न, ॿी बि का सहूलियत ॾिए न हुकूमत। चटी पकोड़नि ऐं समोसनि थोरी पई आहे, हुकूमत का सहूलियत ॾींदी त हुकूमत पंहिंजा माण्हू ॾे असां घर ॾे पहुचाईंदासीं शइ। तव्हांखे पुलिस को माना तंग वग़ैरह? पुलिस वारो हीअं अचे थो गोलो सुबेदार आहे, हीअं अचे थो वरी मोटी हलियो थो, छा थियो कुझु कोन्हे, फ़र्क़ु थोरी आहे कोड़ो कोन्हे पुलिस सिंध जी। ही रड़ियूं पिया कनि रेड़नि वारा समोसनि वारा, त पुलिस असांखे डोड़ाईंदी थी हिते। असां घिटियुनि में लिखंदा था, तव्हां रोड ते बीठा आहियो, तव्हां चओ था पुलिस आहे ई कान। पुलिस किथे आहे, तूं ॾिस आहे का पुलिस? समोसनि ऐं पकोड़नि वारा जेके आहिनि उहे ऑनलाइन माना डिलीवरी कंदा। ऑनलाइन असां किथां ईंदासीं, मोबाइल आहे न कुझु बि कोन्हे को, असां केरु ग़रीबनि खे ऑनलाइन कंदा आहियूं, ईंदा ग़रीबनि ॾे गाॾी वारा हलायूं था, रोज़ी कयूं था, पुलिस वारा अचनि था वरी भई हलिया था वञूं, रोज़ी असांखे तंगी ॾाढी कई अथनि, असां परेशान लॻा पिया आहियूं। ग़रीब माण्हू को गवर्नमेंट का इमदाद असां नथी ॾिने, मदद करे थी। ॾियारी हाणे डेली हाणे डेली बि असां कमायूं था, 500-600-800 कमायूं था, उन ख़र्चा अटो गिह खंडु सभु छा नथो खपे, घर में सभु कुझु खपे थो। बचड़ा नंढड़ा ईद मथो लॻी पिया, नंढ नियाणियूं साणियुनि खे बि कपिड़ा लटा वठी ॾियणा आहिनि न, मजबूर आहियूं असां बि। काॾे जी तव्हां जी गवर्नमेंट जो साईं मुराद शाह जी मर्ज़ी आहे, पोइ चए त तव्हां लॉकडाउन कयो भली, असां भली कयूं था, पर असांखे कुझु ॾिए न, कुझु राशन पाणी वठी ॾिए, कुझु ॾिए, घर जे वेहूं था। सिंध हुकूमत चए पई रमज़ान शरीफ़ महीने में समोसनि वारा जलेबी वारा ऐं पकोड़नि वारा ऑनलाइन माना ग्राहकनि खे माना सामान पहुचाईंदा। तव्हांखे उन बाबति का ॼाण आहे? साईं ऑनलाइन किथां कयूं, मोबाइल कान्हे का, किथां माण्हू ग़रीब माण्हू किथां रोज़ी कंदो, माण्हू परेशान आहे। मतिलबु कहिड़ा धंधा कयूं, किथां इमदाद पैसो न आहे, ॾोकड़ न आहे, परेशान लॻा वेठा आहियूं, छा कयूं, कीअं ईद कयूं? घिटियुनि में वञूं था, रोज़ी कयूं था, पुलिस वारा भॼाइनि था, होॾे वञूं था, काॾे वञूं आख़िर? साईं रोज़ी कान थी ॾे, माल बचाए था वञूं, उछलायूं था, छा कयूं? घर जो ख़र्च ई कोन थो निकिरे, मसाड़ियूं जॻहियूं आहिनि, गैसनि जा बिल, बिजलियुनि जा बिल, केॾा पूरी कयूं साईं? जॻह मसवाड़ ते? जॻह मसवाड़ा साईं। शादीशुदा आहियो? जी साईं। घणा ॿार आहिनि? 3 ॿार। उनजो गुज़र सफ़र कीअं कयूं साईं? दुखी आहे, तमामु ॾुखियो थी वियो आहे। तव्हां माना जेको हुकूमत ऐलान कयो त राशन पहुचायो वेंदो, मज़दूरनि ताणी पोरियतनि ताणी राशन पहुचायो वेंदो, उहो तव्हांखे भला मिलियो आहे? साईं कंहिंखे कोन मिलियो आहे, कंहिंखे मिलियो आहे राशन मिले आहे त असां घर वेठा हुजूं आहिनि, ॾोकड़ पैसो मिले आहे असां घर वेठा हुजूं आहे, छो हिन महिल असां पादर खाऊं आहे, कोन मिलियो आहे साईं, कंहिंखे बि न मिलियो आहे। केरु पादर हणे थो तव्हांखे? साईं असां घिटियुनि में बीहूं था त पुलिस वारा भॼाइनि था, चवंदा गारा गॾो हलो वञो। रमज़ान शरीफ़ महीने में समोसा जलेबी पकोड़ा दही पुड़ा ये सभु माना ऑनलाइन माना घरनि ताणी पहुचाया वेंदा, उन बाबति तव्हांखे का ॼाण आहे? न असांखे कहिड़ी ख़बर आहे छा आहे ऑनलाइन, छा आहे अनपढ़ माण्हू वरी रेड़ा कढियो आहे, खपाऊं था हिते अचनि था, बसि फ़ोन नंबर कंहिंखे कहिड़ी ख़बर पए आहे, फ़ोन नंबर सां ॻाल्हाइणो आहे या न, कीअं मशहूरी त कोन्हे न, असांजी दुकान कोन्हे, रेड़ो आहे। अच्छा, तव्हांजे ग्राहकनि जा नंबर वग़ैरह कुझु बि कोन्हे? न मोबाइल सेट आहिनि तव्हां वटि? मोबाइल आहे मूं वटि, मगर नंबर केरु घुरे थो ॾियूं न, ईअं कीअं ॾियूं? हीअ वार्ड में काउंसलर राशन पिया विराइनि? न असांखे कोई ठुप न मिलियो, भली पाड़े सां पुछा करो घिटी न, कुझु न, राशन वाशन कोन्हे ॾेई ॾियनि था, कंहिंखे था ॾियनि? मनपसंद खे। लॉकडाउन दौरान हे पकोड़नि वारा समोसनि वारा छोलनि वारा ऑनलाइन डिलीवरी कंदा, तव्हां ऑनलाइन डिलीवरी करे सघो था? न भाउ असां किथे था करे सघूं, न असां मोबाइल आहे न पैसो आहे, असां किथां करे सघंदासीं? ग़रीब माण्हू हितां कमायूं, हितां खाऊं था, तो कमायूं था, उहो हितां ई खाऊं था। अच्छा, हे रेड़ा तव्हां लॻायो था हे चाट जा, पुलिस तव्हांखे इजाज़त ॾिए थी? पुलिस कोन्हे न, असां बि अचूं था, अचे थी पुलिस, वरी निकिरी घिटी में वॼी था वञूं, हर तंग थी करे। पुलिस खां लिकी धंधो कयो था, पोइ कहिड़ी परेशानीअ करे इहो धंधो कयो था? पंहिंजो घर जा टेंशन आहिनि भाउ, असांजे घर 10,000 मसवाड़ भरंदा आहियूं, जॻह जा मसवाड़ आहियूं, उनजा 10,000 महीने ते भरंदा आहियूं, लाइट आहे, गैस आहे,
घर जा मुंहिंजी शादी आहे, सुभाणे ॿिए ॾींहुं शादी आहे, पैसो आहे कोन, किथां कयूं, हितां ई कमाए खाईंदा। रमज़ान शरीफ़ जो महीनो आहे, तव्हांजो गुज़र कीअं पियो थिए? साईं बसि शुक्र आहे, बसि हाणे छा कजे, पुलिस साम्हूं वञूं था, हेॾां गाॾियुनि खे डुकाईंदा था, तूं मिड़ई बसि रोज़ी करणी आहे। पुलिस सां कीअं था मुंहुं ॾियो? बसि साईं अचनि थियूं मोबाइल त वरी हलिया था वञूं। इन लॉकडाउन खां अॻु में इन ईदुनि जे मौक़नि ते रमज़ान शरीफ़ में तव्हांजो कीअं धंधो हूंदो? साईं बिल्कुलु सही हूंदो, बिल्कुलु। हाणे हिन चकर असां परेशान थी विया आहियूं पाण ई। घर में अटो ई कोन्हे जो रोज़ा उन्हनि खे छॾायूं, 5 बचड़ा हाणे असां काॾे वेंदासीं? को असांखे अटो या कुझु बि का शइ असांखे कोन आहे मिलियो। मज़दूर माण्हू असांखे इहा ई रोज़ी आहे, ॿियो त असांजो को सहारो ई कोन्हे। हुकूमत इहो ई पई चए त माना जेको आहे रमज़ान शरीफ़ जे महीने में ऑनलाइन डिलीवरी थींदी, जिलेबी हुजे, पकोड़ो हुजे, समोसो हुजे, उहो ऑर्डर वठी घरनि ताणी पहुचाईंदा। ऑर्डर त असांखे घरनि जा कोन मिलिया आहिनि असांखे साईं, हे सभु को अचे थो वठी थो वञे, असांखे ऑर्डर घर जा कोन मिलिया आहिनि। बस छा कयूं, रोज़ी कयूं न, बेरोज़गार घर वेठा आहियूं, शाम जो पर खोलियूं था रोज़े माल, वरी घड़ी खां पोइ बंदि कराए था वञनि, वरी बंदि हू। भला ऑनलाइन ऑर्डर तव्हांखे मिलनि था? न सही न ही मथां माह रमज़ान जी ईद आहे, पोइ इहे कीअं गुज़र थींदो तव्हांजो? बस साईं ॾिसूं छा थींदो, का ख़बर न आहे अञा। जी नाज़रीन, तव्हां संबोसनि, पकोड़नि, जलेबी वारनि ऐं चाट वारनि जा वीचार ॿुधा। संदन चवणु हुयो त सिंध हुकूमत जे ऑनलाइन डिलीवरी तहत शयूं पहुचाइण वारो ऐलान संदन सम्झ खां ॿाहिरि आहे। खेनि ग्राहकनि जा नंबर बि न आहिनि, नई का ॼाण आहे उन बाबति। हुननि जो इहो बि चवणु हुयो त हू रमज़ान शरीफ़ बाबरकत भलारे महीने में पंहिंजे बचनि जी गुज़र सफ़र लाइ शाम जे टाइम ते रेड़नि ते संबोसा, पकोड़ा, जलेबी विकिरो कनि था त पुलिस खेनि तंग करे थी, जंहिंजे करे हू हलिया वञनि था, जंहिंखां पोइ वरी ॿीहर अचनि था। कैमरामैन दीदार शेख सां गॾु फ़ताह शेख, टाइम न्यूज़ दादू।